ख़ासि करे जेके उनजे फैमिलीज़ खे मां कराची में ॾिसां थो, वञनि था साईं 500-500 रुपए जो बर्गर था खाइनि हिकिड़ो ॼणो, उहे 8 ॼणा पाण में वेंदा 3-4 हज़ार रुपया ॾेई ईंदा। अहिड़े क़िस्म जा इलाही थी विया आहिनि। इन क़िस्म जी ॿियूं इलाही, हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो बाबा, ॿियो कुझु न कयो, को इनकलाब कोन्हे, रूस जो, फ्रांस जो, होचीमिन जो, चून लाईअ जो, मार्क्स जो को कोन्हे, सिंपल। उन्हनि बि इहा ॻाल्हि कोन कई हुई जेका मां तव्हांखे कयां, बाबा किताब छपजनि था न सिंध में, हिकिड़ो किताब त हर महीने ख़रीद कयो, जस्ट वन बुक, कुझु कोन। जॾहिं तव्हां ॿिए 3 ॾींहं वञी 2,000-3,000 जा ॿारनि खे बर्गर था खारायो, त बाबा हिकिड़ो 200-300 जो किताब नथा वठी सघो सिंधी? किताब वठो, सिंधी किताब वठो, सिंधी किताब वठो, सिंधी किताब वठो। इन ते तव्हां अमल करे ॾिसो, वधीक न, हिकिड़ो साल, हिकु साल तव्हां इन ते अमल करे ॾिठो, जेके बि सिंधी खाइण पीअण वारा आहिनि, सुखिया सताबा आहिनि, कपिड़ो लटो चङो पाइनि था, मोटर साइकिल गाॾियूं बि अथनि, ॿारनि खे सुठनि स्कूलनि में पढ़ाइनि था, हिकिड़ो किताब त वठो हर महीने, जस्ट वन बुक, नोट कयो, करे ॾिसो। यार 300 रुपया आहे कहिड़ी शइ आहे? 300-400 रुपया तव्हांजे लाइ कहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ? भाॼी वठण था वञो, गोश्त वठण था वञो, ग्रोसरी स्टोर ते था वञो, 2-3 हज़ार रुपया तव्हां हुननि खे बिल ॾेई हलाए था अचो। हिकिड़ो किताब वठो हर महीने, मेक इट अ पॉइंट, जस्ट वन बुक। कंहिंजो बि हिकु सिंधी किताब वठो। सिंध में 10-15-20 पब्लिशर्स आहिनि, सभु पंहिंजे पंहिंजे तरफ़ूं 5-10-8 किताब साल में शाया कनि था। किताब वठंदव त उहो वधीक किताब शाया थींदा, वधीक किताब पढ़बा त वधीक किताब लिखबा, वधीक किताब मार्केट में ईंदा, वधीक किताब सेल थींदा, वॾी ॻाल्हि आहे। ईअं कयो। नंबर 2, इहो बि हिकिड़ो हथ अदब जा ॿधी, सुखियनि सिंधियुनि सां, सुखियनि सिंधियुनि सां 10-15 अख़बारूं थी निकिरनि असांजी सिंधीअ में, 10-15। बाबल हिकिड़ी अख़बार त घर घुरायो, जस्ट वन, हिकिड़ी अख़बार लाज़मी, इसेंशियल, ज़रूरी। जीअं मज़हबी अक़ीदा हूंदा आहिनि न, अहिड़े नमूने तव्हां सम्झो त मुंहिंजो इहो अक़ीदो आहे त अख़बार असांजे घर में ज़रूरु ईंदी। ख़बर अथव अख़बार का मामूली शइ कोन्हे, इट इज़ दी बिगिनिंग। तव्हांजे घर में इल्म जे अचण जो इंसेंटिव, हिन खे हथी ॾियण वारो, हिमत अफ़ज़ाई करण वारो नंढड़ो ॿारु तव्हांजो आहे, पुटु आहे, धीउ आहे, 2-3 आहिनि घर में, जॾहिं अख़बार थी अचे त ॾिसनि था बाबा अख़बार पढ़े थो त हू पाण उनजी कॉपी करे पाण उनखे पढ़ण जी कोशिशि था कनि, उनमें तस्वीरूं था ॾिसनि, माउ पीउ उन्हनि खे तस्वीरुनि सां गॾु लिखियल अखर ॿुधाइनि था। ॿार जी उतां एडुकेशन थी शुरू थिए अख़बार सां, छो जो अख़बार जी पंहिंजी फिज़िक अहिड़ी आहे जो उन ॾे सभिनी जो ध्यानु थो हलियो वञे।